करत रुको ऐं सजदे खे आखिरी तशहुद खे मिलाए करे अल्लाह पाक रसूलुल्लाह जे उम्मत जे मथां नमाज फर्ज फरमाए आहे। यो आसमानी मलाइकनि जी इबादत जो मजमू आहे, उनखे अल्लाह पाक जमा फरमाए। पर इएं न समझो तो सिर्फ वो मजमू तो असांखे मिली वियो, वरी उन जी फज़ीलत में छा आयो। साईं करीम ने फरमायो तो जेको सुठे तरीक़े सां बेहतरीन तरीक़े सां नमाज में तकबीर तहरीमा हणंदो आहे त अल्लाह पाक उनखे पहिरीं मलाइकनि जी इबादत जो सवाब अता फरमाए। जॾहिं क़याम कमा हक़ हो क़याम कंदो आहे त अल्लाह पाक उनखे ॿिए आसमान जी मलाइकनि जी इबादत जो सवाब ॾींदो आहे। वरी किरत करे त टे आसमान जी मलाइकनि जी इबादत जो सवाब, रुकू करे चौथे आसमान जी इबादत मलाइकनि जी इबादत जो सवाब, सजदो करे तशहुद में आसमानी मलाइकनि जी इबादत जो सवाब मिलंदो आहे। प्यारा दोस्त, जॾहिं नमाज पढ़ी सलाम फेरींदो आहे साॼे पासे मलाइक बीठो चवंदो नमाज़ी मुबारक हुजी, अल्लाह पाक तोखे तुंहिंजा गुनाह सभई माफ़ फरमाए छॾिया आहिनि। खाॿे पासे सलाम फेरींदो आहे मलाइक चवंदो आहे नमाज़ी तोखे मुबारक हुजे, तुझे मरण जे देरा जन्नत तुझो इंतजार करे रही आहे। अल्लाह पाक तमाम सां नमाज़ी पाबंदी नसीब फरमाए। बहरहाल ऐं इलाही आउटसाइड इहो सॼो मारिस पे कयो त हज़रत इमाम जलाल बिन सुयूती रहमतुल्लाह अलैहि जेके हालत बेदारी में मदीने वारे साईं जो दीदार नसीब थियो आहे। अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैहि असांजे हिन सिंध सूबे में जेको वहाबियत जो बुनियाद रखियो हो वो उबैदुल्लाह सिंधी रखियो। उन खां पहिरीं को वहाबी कोन हूंदो सिंध में। असां कंहिंजे मथां तनक़ीद नथा करियूं, पर हिकिड़ी जेका तारीख़ी ॻाल्हि आहे उहा तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करणु चाहियां त उबैदुल्लाह सिंधी सां एक मर्तबा मुनाज़रो थियो अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारे जो। ऐं मुनाज़रे जो मौजू हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर नाज़िर आहे या न। दुश्मन चैलेंज कयो उबैदुल्लाह सिंधी, उन जो अक़ीदो हो त रसूलुल्लाह हाज़िर नाज़िर न आहे। ऐं हेॾां अहले सुन्नत जो अक़ीदो छा है? हाज़िर नाज़िर मुहिंजो साईं हुक्म खुदा सा आहे, हाज़िर नाज़िर मुहिंजो साईं हुक्म खुदा सा आहे। अहले सुन्नत वारो अक़ीदो यार इहो ही आहे, अहले सुन्नत वारो अक़ीदो यार इहो ही आहे। तू न ॾिसी तो आहे भाऊ तुंहिंजे अख जो कुसूर, नबी साईं नूर आ, नबी साईं नूर आ, हाँ नबी साईं नूर आ। अब जेको नथो ॾिसे उन जे अख जो कुसूर आहे। मुनाज़िरे जी बहरहाल जाए मुकर्रर थी। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो अल्लामा हमायूनी रहमतुल्लाह अलैहि वहाबिन चैलेंज कयो आ, उबैदुल्लाह सिंधी चैलेंज कयो आ। मुझे महबूब करीम जो गुलाम अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारा मुंहिंजा प्यारा उबैदुल्लाह सिंधी जे मदरसे में आया। जॾहिं मुनाज़रो शुरू थियो आ, दलील जे पुछां दलील आयो आ, सवाल जे पुछां सवाल आयो आ। मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो ॻाल्हि हलंदी रही आ। ॾींहुं जुमे जो आ, जुमे जी नमाज़ जो टाइम निकिरी वियो आ। जॾहिं असर नमाज जो टाइम आयो आ, उबैदुल्लाह सिंधी चवण लॻो मौलवी साहब तव्हां हाज़िर नाज़िर जे बहस में लॻा पिया आहियो, तव्हां अल्लाह जो फर्ज़ नमाज बि न पढ़ी आ। मुंहिंजा प्यारा अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारा फरमान लॻा मौलवी साहब असां नमाज सिर्फ पढ़ी नाए बल्कि जमात के पढ़ाई आहे। जी हाणा वरी एॾो कूड़ हिते मुंहिंजे साम्हूं वेठो ईअं मूंसां पियो सवाल जवाब करे तो चवे पियो नमाज़ पढ़ी कोन जमात के पढ़ाई। साईं फरमायो उबैदुल्लाह
तो मुझे गाल जे मता एतबार कौन करे तोखे मुझे गाल ते भरवसो नहीं दो अजे तुझा शागिर्द घुरा तुझा मुरीद घुरा तुझा अकीदतमंद घुरा उन का पुछ अजे तुझी मस्जिद में जुम्मे जे तकरीर के कई हुई जुम्मे जो खुतबो के पढ़ियो हो अजे आखिर में सलातो सलाम के पढ़ायो हो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जडे ओबेदुल्ला जा शागिर्द आया मुझा प्यारा ओबेदुल्ला शागिर्दन का पुछवा यो खबर अजे पांजे मस्जिद में जुम्मे जो खुतबो के पढ़ियो हो जुम्मे जो वाइज के कयो हो सबे चवन लगा कबिला अजे तकरीर अब्दुल गफूर हमायूनी वारे कया है अज खुतबो भी साईं पढ़ियो आ मुझा प्यारा सुनो अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारा उठी भी करे फरमा लगा ओबेदुल्ला यार मात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन जो गुलाम आया तू मुझी हकीकत नथो समझी सके तू मुझे महबूब मोहम्मद जे हकीकत के छा समझदे मुखे न तो समझी सके मदीने वारे के छा समझंदे आशिक चोंदो आ चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा जब हुस्न था उनका जलवन मां अनवार का आलम क्या होगा जिन मदीने वारे जो दीदार कयो तो मस्त थी प्या मुझा प्यारा इयो अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारा जने मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब जो दीदार नसीब थियो अल्लाह जे हबीब जी ज़ियारत थिया मुझा प्यारा अध निंड मां अख खुली पया सुजाग थी प्या रोण लगा पासे में न्याणी बीठिया पुछण लगी बाबा केड़े तकलीफ अज निंड मां नंढड़न बारन वांगे उठी रोई दिनो अथवा छा गाला छा परेशानिया त अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी वारा फरमान लगा जिन नूर दिठो निकाब मझा से किया न रोवन उठी ख्वाब मझा जिन नूर दिठो निकाब मझा से किया न रोवन उठी ख्वाब मझा वठी दरस बिराजे बाब मझा दरबान हजारे मानर गो अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैह शरह सुदूर में लिखो पर फरमाता मुझे